लाड़काणो में खबर शामिल कंदासीं। दादू वासन शागिर्दाणी नौशीन वारे वाक़े बाबत जुडिशियल इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। सिंध हाई कोर्ट हुकूमत की दरख़्वास्त ते अदालती जांच की मंजूरी ॾेई छॾी ऐं घरू खाते तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। एडिशनल सेशन जज 6 खे अदालती जांच जो हुकुम जारी कयो वियो आहे ऐं अहिड़ो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। DC ऐं SSP लाड़काणो खे भी अदालती जांच में सहकार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जांच कई वञे त नौशीन जो टंगियल लाश हथ अचण वारो वाक़ियो आपघात आहे या क़त्ल आहे। MBBS जे 4थे साल जी शागिर्दाणी नौशीन जो लाश गुज़िरियल साल नवंबर महीने में हॉस्टल में हथ आयो। इन मामले जा तफ़सील मालूम कयूं था। लाड़काणो में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नवीद लाड़िक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नवीद, शागिर्दाणी नौशीन वाक़े बाबत जुडिशियल इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे, इन बाबत भी अपडेट कजो। जी बिल्कुल महताब, लाड़काणा जी चांडका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में शागिर्दाणी डॉक्टर नौशीन जेका दादू जे रहवासन हुई, जो टंगियल हालत में लाश मिलियो हुयो। इन खां पोइ मुख़्तलिफ़ ख़दशा ज़ाहिर कया विया त उनखे शायदि क़त्ल कयो वियो आहे। इन हवाले सां सिंध हुकूमत जेको आहे सो दरख़्वास्त खां पोइ जेको आहे सो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इन मामले जी जांच जे लाइ हिकु जुडिशियल इंक्वायरी जी जेको आहे सो मंजूरी ॾेई छॾी आहे। इन खां अवल शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया सिंध हुकूमत खे वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी कराइण जी दरख़्वास्त कई, जेखां पोइ सिंध जे घरू खाते सेशन जज लाड़काणे खे डॉक्टर नौशीन वाक़े जी मुकमल जांच करण जे हवाले सां लिख पढ़ करे छॾी आहे। अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे ऐं जेको आहे हुन में चयो वियो आहे त 30 ॾींहंनि जेको आहे सो वाक़े जूं असल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि, ख़ुदकुशी आहे या क़त्ल आहे, इहो जेको आहे सो हुन इंक्वायरी रिपोर्ट में जेको आहे सो लिखियो वञे। गॾोगॾु लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर ऐं SSP खे भी जेको आहे जुडिशियल इंक्वायरी में मुकमल सहकार करण जी जेका सो हिदायत कई वई आहे। सेशन जज लाड़काणो सैयद शरफुद्दीन शाह जेको आहे सो इन हवाले सां लाड़काणे जे 6 एडिशनल सेशन जज खे जेको आहे सो मामले जी इंक्वायरी जा जेके हुकुम आहिनि उहे जारी करे छॾिया आहिनि ऐं हिदायत कई आहे एडिशनल सेशन जज खे त फौरी तौर ते मामले जी रिपोर्ट मुकमल करे जेको आहे सो हुनजो जेका रिपोर्ट आहे उहा जमा कराई वञे। ही वाक़ियो जेको आहे सो गुज़िरियल साल 24 नवंबर ते MBBS जे 4थे साल जी शागिर्दाणी जेका आहे डॉक्टर नौशीन जो जेको आहे सो पटे में लाश जेको आहे सो हुनजे हॉस्टल जे कमरे मां मिलियो हो ऐं हुन खां पोइ वाक़े जे हवाले सां हिन वक़्त ताईं हुनजे मुख़्तलिफ़ ख़दशात ज़ाहिर कया पिया वञनि। जी महताब। नवीद लाड़िक, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।